नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरें सिलसिलो जारी है। वक्त कोटकोला मामला ख़बर नींदल कोटकोला लग जमड़ो केनाल के पासे में वेठल सोलंगी बिरादरी 4 वरनि जी मासूम निगरी मुस्कान थी माशूक सोलंगी पेर तिरकण सबब जमड़ाऊ केनाल में बुड़ी वई जे गोला कंदे वारसन ऐं ॻोठाणनि खे 40 कलाक थी विया पर निगरी न मिली। जॾहिं त एरिगेशन जे अमलदारनि खे इतला बावजूद को बि अमलदार न पहुतो ऐं नई निगरी जे गोला करण में कंहिं दिलचस्पी वरती जंहिं तां मच्छर जी निगरी जे वारसन इंतजामिया जे अमलदारनि जे अहिड़ी बेहसी ते कोट गुलाम शहर जे एंट्री गेट ते उमरकोट सामारो मीरपुरकास ॾांहुं बींदड़ मुख्य रोड ते रुकावट विझी बंद करे सख्त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। जॾहिं त रोड ब्लॉक थियण सबब सभई गाड़ियूं बीह रहियूं। एहतिजाज कंदड़ माशूक सोलंगी, लियाकत सोलंगी, मंजूर अली दल, जावेद कुंभार, मंजूर कुबार साफ़िन आरियो चयो त जेकॾहिं कंहिं बासर या कंहिं वॾे माण्हू जो ॿार ॿुॾी वञे हा त उते जमड़ाऊ केनाल बंद थी वञे हा। ACDC SDO इरिगेशन समेत समूरा कामोरा खामोशी इख्तियार कयो वेठा आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।